अस्सलाम वालेकुम नाज़रीन। बाडर रिपोर्टर मेहरान चांडियो बाडर शहर जे फलपोटा पाड़े में मौजूद साबका ट्रेजरी ऑफिसर मुजफ्फर खोखर जो पेट्रोल पंप भरिसां पयल प्लाल के ओस्तो बाहि लगी वे, जंहिंजे करे पेट्रोल पंप जी टंकी ताईं बाहि पहुती। बर वक्त पेट्रोल पंप मुलाजिम पंहिंजी मदद पाण त बाहि ते कंट्रोल करे वरितो, जॾहिं त पेट्रोल हलाईंदड़ टैंकर खे फौरी तौर पेट्रोल पंप खां ॿाहिरि कढियो वियो। अहिड़ी तरह पेट्रोल पंप ऐं टैंकर हिक वॾे हादसे खां मौज़ाने तौर बची विया। होॾा पेट्रोल पंप भरिसां पयल पलाल जा खोड़ा सड़ी रख थी विया। उन सिलसिले में पेट्रोल पंप जे मुलाजिम फ़िदा मशहूरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टैंकर मां पंप जी टंकी में पेट्रोल लाइ रहिया हुआसीं त ओस्तो गंदे पाणी जे निकाल वारे नाले मां बाहि जा शोला पेट्रोल पंप वारी टंकी ताईं पहुता त असां बर वक्त टैंकर खे धिक्को लॻाए रोड तां काहे वियासीं, जंहिं बाद बाहि विसण वारी औज़ारनि ऐं पाणीअ वारी मोटरुनि सां बाहि ते कंट्रोल करे पंप खे हिक वॾे हादसे खां बचाए वरितो, जॾहिं त भरिसां मौजूद पलाल खे बाहि पंहिंजी लिपेट में आणे छॾियो ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे पलाल जा खोड़ा सड़ी रख थी विया।